बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम अबगर भाइरो, आऊं आहियां असदुल्ला सोलंकी। ज़रई पार्ले में सभिनी दोस्तनि खे ख़ुशामद कजे थी, भली कार कजे थी। हस्बे मामूल असां सां गॾु आहिनि सईद मंतुनियो साहब, डिप्टी डायरेक्टर ज़रई तोसीका तो लाड़काणो, ऐं उन सां गॾु असांजो दोस्त वेठो आहे रज़ामंद बुरड़ो साहब, ऐं तमामु सुठो असांजो फील्ड वर्कर आहे, एग्रीकल्चर ऑफिसर आहे असां सां गॾु। अॼु जेको असां हिते गॾु थिया आहियूं ऐं हिते गॾु थियण जो मक़सदु जेको आहे, हस्बे मामूल असां कुझु ज़रई जेके इशूज़ हूंदा आहिनि ज़रात में, जेके असांजा फ़सुलनि खे जेके वक़्तनि वक़्तनि मसइला थियनि था, उन जे लाइ गॾिजी करे को हल कढण लाइ हिते वेही करे असां सलाह मशवरा कंदा आहियूं। जीअं त हाणे मौसम फ़रवरी महीने जो तक़रीबन जेको आहे पूरो थियण वारो आहे, मार्च महीनो शुरू थी रहियो आहे। हिन मौसम में असां वटि कणिक जे फ़सुल में रती जेका आहे फ़सुल में आम ॾिठी वई आहे ऐं रिपोर्ट बि थी आहे। हाणे उन सिलसिले में असां जेके दोस्त गॾु आहिनि, रतीअ जो जेको मसइलो आहे थिए छो थी, या उन जा जेके नुक़सान आहिनि उन्हनि खां कीअं असां जेको आहे उनजो हल कढिजे, उन जे लाइ मां दोस्त पंहिंजे असां रज़ामंद बुरड़े खे चवंदासीं त रती थिए छो थी, उन जा सबब छा आहिनि ऐं उन जा नुक़सान कहिड़ा आहिनि, उन जे बारे में रज़ामंद साहब खे चवंदासीं त इन बारे में पंहिंजा जेको आहे तजुर्बे मुताबिक़ कुझु असां शेयर कनि। असद साहब ताईं लख लख महिरबानी जो असांखे तव्हां हिन प्रोग्राम में घुरायो था। ऐं रतीअ जी जेका ॻाल्हि आहे त रती असांजे कणिक में जेका लॻे थी रती, जंहिंखे अंग्रेज़ी में रस्ट चइजे थो, इहा बुनियादी तौर ते जेका रस्ट आई उहा आई नॉर्थ अमेरिका ऐं मैक्सिको मां। असां वटि उनजो जेको ओरिजिन आहे हिन बीमारी जो, इहो तो नॉर्थ अमेरिका ऐं मैक्सिको आहे। हाणे उहा बीमारी इहा हवा जे वसीले फैलिजे थी। इहा बीमारी फंगस हिकिड़ो माइक्रो ऑर्गेनिज़म आहे, नंढड़ो जीव आहे। सेंवर अञा ॿी शइ आहे, पर हीअ जेका आहे फंगस आहे। फंगस जेका आहे इहा माइक्रो ऑर्गेनिज़म आहे। माइक्रो ऑर्गेनिज़म जेको आम अक्सर नज़र में न अचे, उन जा पोइ जेके आहिनि उहो उन जा जेके निशानियूं आहिनि जेके कणिक जे पते ते, कणिक जे पन ते, उहे ॿुहार येलो ऐं ऑरेंज कलर में, उन जा मुख़्तलिफ़ रंग बि थियनि था। उहे ॿुहार ईअं पाउडर वांगुरु, ईअं जीअं पाउडर हुजे ईअं उन जे मथां जीअं कट लॻी हुजे, रस्ट माना कट, उहो कट जीअं लॻल ज़ंगाल हुजे, उहो उनजे पननि जे मथां उहो चुंबड़ी पवंदो आहे। हाणे इहा कंदी कीअं आहे, इहा हवा जे वसीले फैलिबी आहे। उहा हवा जे वसीले उनजो हिकिड़ो स्पोर ईंदो आहे, उन में मुख़्तलिफ़ स्टेजूं थियनि थियूं। उन में हिकिड़ो स्पोर जेको आहे उहो हुते अंदरि अचे थो। जॾहिं उहे घणा स्पोर्स थियनि था उन जा, जॾहिं फंगस जेको आहे सो उन में घणी जी मिक़दार में हुते अची थी वञे, उनजी पॉपुलेशन वधी थी वञे, त पोइ उहा छा कंदी आहे, इंटरविनल, उहा एपिडर्मल सेल्स चवंदा आहिनि अंग्रेज़ी में उनखे। एपिडर्मल सेल्स माना जेके मथियां जेके सेल्स आहिनि प्लांट जे लीफ जा, उनखे अंदरि उनखे टोड़े ऐं ॿूटे जे प्लांट जे अंदरि हली वेंदी आहे, ऐं उहो अंदरि बि उनखे जेका आहे नुक़सानु ॾिए थी पन खे, कणिक जेके। नतीजे तौरु जेको आहे सो उहो जॾहिं असांजे ॿूटे जे पननि खे, पन छा आहिनि, पन आहिनि फूड फैक्ट्री। असांजो उहो खाधो तयारु कंदा आहिनि, असांजे पैदावार में दाणे जे लाइ उहो खाधो तयारु करे उनजी सॼे दाणे ॾे मोकिलींदा आहिनि। जेकॾहिं असांजा पन जेकॾहिं उन्हनि खे नुक़सानु थींदो त लाज़मी असांजी पैदावार ते नुक़सानु थींदो। इन जो नुक़सानु जेको आहे उहो 20 खां 50% ताईं, 40% ताईं इहो नुक़सानु माना थी सघे थो। हाणे उहा जेका इहा बीमारी आहे, इहा बीमारी ख़ासि करे लॻंदी हेठनि पननि खां। हेठियां पन पहिरीं जेके आहिनि न, उहे शुरूआति में हेठियनि पननि खां शुरूआति कंदी, ऐं उहा फ्लैग लीफ ते बि वञी सघे थी। हाणे इनखे जॾहिं असां सोचूं था त हाणे इहो जेको आहे सो इहो थिए छो थी, इन जा सबब बुनियादी कहिड़ा आहिनि। इहा जेके थिए थी, उहा जेका क्रॉप जी जेका मेच्योरिटी लेवल थिए थी न, जॾहिं मेच्योरिटी स्टेज थिए थी क्रॉप जी, इहा मोस्टली लॻंदी उन पचण वारे इन में 50-60 ॾींहं खां घणे क़दुरु त इहा लॻंदी पोइ आहे। हाणे इहा लॻंदी छाजे करे आहे, इन जो अहम जेको कारण आहे उहो घिम ऐं टेम्परेचर। घिम जेका आहे उन में हुजे, ऐं टेम्परेचर जेको हुजे 10 खां 30 सेंटीग्रेड ताईं, इन जो फेवरेबल, इनखे वधि खां वधि इन में फंगस हली रही आहे। हा, हिन में हाणे जेको बुनियादी तौर ते ॿुधाइनि था न, त इन जो इहो सबबु आहे। पर हाणे इन जे लाइ जेकॾहिं हिते चयो थो वञे त बाबा हाणे उन में रेज़िस्टेंस ऐं उन पंहिंजा जेके मूड ऑफ एक्शन आहे, जेको उनजो अटैक करण जो जेको माना हिकिड़ो तरीक़ेकार आहे, उनजे लाइ घुर्बल जेके शयूं हुयूं उन मटायूं। हाणे सिंध में तव्हां ॾिठो त कुझु 2 साल अॻु पहिरीं जेको आहे सो केतिरी जेको आहे सो रस्ट असांखे नुक़सानु ॾिनो। हेल बि असां वटि जेको हिन साल बि एतिरियूं शिकायतूं आयूं रस्ट जूं, फील्ड में वञूं था त रस्ट उहा लॻी पई आहे। हाणे उन जे लाइ
हाणे उहा थिए इन जे करे ई थी त बुनियादी तौर ते हाणे उन जूं जेके जीअं करोना में जीअं वेरिएंट्स अचनि पिया, ईअं ई हर साल इन जा जेके आहिनि से वेरिएंट्स चेंज था थियनि, शिकिल तब्दील करे थी ऐं जेका वैरायटी हाणे अंग्रेज़नि में या जेके ॿाहिरियां मुल्क आहिनि, जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उते हर साल वैरायटियूं इन जे लाइ रस्ट वेरिएंट जेके रेज़िस्टेंट वैरायटियूं ठाहिनि था, छो त जेका बि वैरायटी जेका बि जिन्स ठहंदी उहा रेज़िस्टेंस जेको पावर आहे, बचाव जो जेको पावर आहे, उहो 2 खां 4 साल हूंदो आहे। हाणे असां वटि त अञा एॾी टेक्नोलॉजी न आई आहे जो 2 सालनि में पाइपलाइन मां, छो त हिकिड़ी वैरायटी खे पाइपलाइन मां गुज़रण में बि टाइम थो लॻे, साल था लॻनि, त एतिरी तकड़ में जेको आहे सो कीअं जेको आहे सो वैरायटियूं जेके आहिनि से एतिरियूं 2 सालनि में नई वैरायटी अचे जेका असांखे रेज़िस्टेंस हुजे, सो असां रेज़िस्टेंस वारो मामिलो त असां माना नई वैरायटी ठाहियूं। ॿियो इहा गंदगाह बि इन जो होस्ट आहे, जेके गंदगाह जिते घणो थींदो उते बि इन जा हिकिड़ा सबब आहिनि ऐं मोस्टली जेको आहे न्यूट्रिएंट मैनेजमेंट जे करे बि थिए थी। हाणे असां वटि छा थींदो आहे, माण्हू जीअं यूरिया नाइट्रोजन जेका आहे वधीक ॾेई छॾींदा आहिनि ऐं उनजी न्यूट्रिएंट अनबैलेंस थींदो आहे, फास्फोरस ऐं पोटाशियम घटि हूंदी आहे, उन जे करे बि जेको आहे सो उनखे इन जे लॻण जा जेके काज़ज़ आहिनि उहे वधी वेंदा आहिनि। गंदगाह बि इन जो काज़ आहे, त माना जिते गंदगाह हूंदो, सफ़ाई न हूंदी ज़मीन में, उते बि इहा जेका आहे सा बीमारी लॻी सघे थी। रज़ामंद साहब तमामु बहितर ॻाल्हि कई, हुन मुख़्तलिफ़ उनजो तजियो पेश कयो ऐं हिकिड़ो ज़ाविये में खाको तव्हां पेश कयो त रस्ट लॻे छो थी। हींअर असां सही साहब पुछंदासीं त जेको आहे सो इन जो कंट्रोल छा आहे ऐं उनखे कीअं असां जेको आहे सो बचाव करे सघूं था पंहिंजी फसलुनि में। महिरबानी असद साहब, रस्ट ते जॾहिं असां ॻाल्हायूं था त हुनजो मतिलबु आहे त हिकिड़ी अहिड़ी बीमारी जेका आबादगार खे परेशान करे थी, उनजे जॾहिं बि लॻे थी, उनजे इलाज लाइ असां जॾहिं सोचींदासीं त हुनजी शुरूआति जेका थिए थी पई उहा ज़ाहिरी आहे ॿिज खां थिए थी पई, त सीड ट्रीटमेंट में तमामु ज़रूरी हूंदो। हर जेका बीमारी फंगल डिज़ीज़ हुजे या बैक्टीरियल डिज़ीज़ हुजे, उनजे लाइ असां आबादगारनि खे इहो मशवरो ॾींदा आहियूं त सीड ट्रीटमेंट कई वञे, माना ॿिज खे तव्हां दवा लॻायो पोइ पोखियो शुरूआति में। ऐं उहे आबादगार जेके हर काहे करे ज़मीन खे हर ॾेई करे पोखिनि था, उनजे लाइ त हर जॾहिं ॾींदा आहिनि त उनजा जेके स्पोर्ट्स जीअं रज़ा ॿुधायो त हवा जे ज़रिए फैलिजे थी पई, त उहा जॾहिं हिकिड़ो दफ़ो उनखे अटैक कयो आहे त उनजा स्पोर्ट्स जेके दाणा आहिनि उहे ज़मीन ते बि मौजूदु हुजनि था। पर ख़ुशाइण ॻाल्हि इहा आहे त इन जेका स्टेम रस्ट आहे, इन जा जेके स्पोर्ट्स आहिनि उहे ज़िंदा न हूंदा आहिनि, पर जॾहिं असांजो को बि फसल कणिक जो फसल खणी थो वञे आबादगार, उतां कुझु जेको आहे छणी पवंदा आहिनि ॿिज, ऐं पोइ उहे वक़्तु वक़्तनि फुटी पवंदा आहिनि, बरसाति ते फुटी पवंदा आहिनि या पाणी लॻण ते फुटी पवंदा आहिनि, त उहे उनजी अमाजगाह थी सघे थी। हीअ जेका रस्ट आहे इहा ईअं चइजे त सावक हूंदी त रस्ट हूंदी, जेकॾहिं सुकी वई त रस्ट जा स्पोर्ट्स ख़तमु थी विया, त उनखे हर ॾींदा त उहे स्पोर्ट्स जेके आहिनि या जेके दाणा आहिनि उहे सिज जी रोशनी सां उहे ख़तमु थी वेंदा। पहिरीं ॻाल्हि इहा त उते उनजी ख़ुशाइण ॻाल्हि आहे त हर ॾींदा त काहे जल्दी त इहे स्पोर्ट्स जेके रस्ट जा स्पोर्ट्स आहिनि इन जा ख़तमु थी वेंदा। ऐं ॿिए नंबर ते अचे थो ॿिज वारो जी ॻाल्हि कईसीं त ॿिज खे दवा लॻाइजे, टाप्सन बेनवेट या फंजीसाइड जेका बि आहे उहा 1 किलो ॿिज जेकॾहिं आहे त 2 ग्राम उनजा पाउडरी फॉर्म में उनखे असां लॻाए करे पोइ पोखियो, इहा प्रैक्टिस तमामु ज़रूरी आहे। ॿियो इहो त इनखे जेनेटिकल जेके रेज़िस्टेंट वैरायटी आहे जेका मुदाफ़ित रखनि थियूं मुक़ाबले जूं, उहे जिन्सूं पोखणु घुरिजनि। आबादगार खे सिलेक्शन पंहिंजी जेका चूंड आहे उहा करणु घुरिजे जेका हिनजे ख़िलाफ़ मुदाफ़ित रखे थी। अहम किरदारु अदा थिए थो पियो जेकॾहिं का मुदाफ़ित वारी जिन्स पोखी वञे। जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो रस्ट के क्रॉप में लॻी वई या के फसल में बनी में लॻी वई, बरसाति लॻी वई, त इहा 100% 100% चांस आहिनि त उन जेका अॻे रस्ट वारी जी रज़ा ॿुधाए त वेरिएंट आहिनि, त उहा जेका रेज़िस्टेंट वैरायटी आहे उहा बि ससेप्टेबल थी सघे थी, उनजे अॻियां कमज़ोर थी सघे थी। त उहा जीअं घणे वक़्त ताईं असां पोखींदा वेंदासीं त उहा उन बीमारी में उन में अची वेंदी, उन फसल में अची वेंदी। ऐं ॿियो जेको तरीक़ेकार आहे उहो तरीक़ेकार इहो आहे त जेकॾहिं असां कणिक पोखी आहे ऐं रस्ट अची वई आहे, रती लॻी वई आहे, त उनखे वार फेर कयो, माना ॿिया फसल पोखियूं उन ज़मीन ते 1 साल जे लाइ, त जीअं उनजो जेको साई जेका पुल आहे, सावक जी पुल आहे, उहा टुटे
ऐं उन खां पोइ जेको आहे त हिन जो केमिकल जी कॾहिं असां ॻाल्हि कयूं त केमिकली उन जो जेकॾहिं लॻी वई उन स्टेज में जंहिंमें हाणे कणिक वेजिटेटिव ग्रोथ खां पोइ वरी उन ॾाढी ठाहिण वारी जेका ग्रोथ आहे उन ते वञे थी ऐं पननि में उहा लॻे थी त उन ते फोलियर स्प्रे माना पननि ते दवा लॻाइण जीअं उन में जो एस्टॉर्बिट आहे, टोबिकोनाज़ोल आहे, प्रोपोकोनाज़ोल आहे, अहिड़े क़िस्म जूं दवाऊं मार्केट में मौजूदु आहिनि ऐं उन जो स्प्रे जेकॾहिं वक़्तु आहे त थी वञे त उहो बचाव थी सघे थो। ये आउटब्रेक थी वञे त साईं टिल्ट वग़ैरह जेके मार्केट प्रोडक्ट नेम टिल्ट आहे, टिल्ट बि उन्हनि जेको आहे सजेना कंपनी नेटिवो आहे, ट्यूबरकुलोज़ोल उनमें ज़हर आहे ऐं उनमें उनजो बचाव थी सघे थो। छा आहे त जेको असांजो साइंसदान कंदा रहनि था ऐं एस्कोफील्ड 2005 में हिन जी जेको आहे जेकॾहिं जीन जी निशानदी कई त 60 जीन आहिनि जेके रेज़िस्टेंस वैरायटी में पैदा थींदा आहिनि ऐं इन मां 30 एक्टिव हूंदा आहिनि जेकॾहिं उहा कोई बि जेकॾहिं जेनेटिक इंजीनियरिंग वारो उन में करे ऐं शामिल करे त उहा रेज़िस्टेंट थी सघे थी। त इहे तरीक़ेकार आहिनि जंहिं तरीक़े सां हिन में सिंध में अहिड़ी वैरायटी जेका माना हिन कोई रेज़िस्टेंस हुजे हुनमें हींअर असां वटि हींअर मौजूदु आहे जेका घणे भाङे लॻे थी सिंध जे अंदरि TD1 लॻे थी पई। TD1 में बि ॾिठी वई आहे, TD1 में लॻी ॿियूं बि बीमारियूं ॿियूं जेके जिन्सूं आहिनि उन में बि ॾिसां ॾिठी वई आहे पर TD1 खे किथे आहे किथे न आहे त पंजाब जे अंदरि TD1 में आहे ज़रूरु। हाणे छो त इहा 2-3 सालनि खां पंजाब खां शुरू थी आहे इहा रस्ट जी बीमारी, येलो स्टेम रस्ट असां वटि कोन हुई, पंजाब में हुई पर हवा जे ज़रिए असां वटि पहुची वई ऐं असांजी जिन्सूं बि ख़राब थी रहियूं आहिनि। ऐं आबादगार खे घुरिजे त जॾहिं पन जी ॾंडी जी शुरूआत थिए त उन हर रोज़ उनजी चकास करे जेकॾहिं पहिरें फेज़ में पहिरें मरहले में को स्पोर अची वियो आहे त उनखे रेगुलरली उनजे दाग ॾिसणु घुरिजनि। जॾहिं स्पोर अॻिते वधी करे इनाकुलेशन कंदो माना कैप्सूल जेके आहिनि उन जा जेके आहिनि ॻोथरियूं जेके ठाहींदो आहे उहो जॾहिं बर्स्ट थींदो आहे माना जॾहिं इंसिडेंस वारी पोज़ीशन में ईंदा त पोइ बरसां वारे ॿिए क्राप खे बि मुतासिर करे सघे थो, उन फसल सां गॾोगॾु ॿिए खे बि करे हेठनि पननि खां पोइ संग ते जॾहिं अची थो वञे झंडे वारे लीफ ते पहुतो त पैदावार ते असरु चङो ख़ासो आबादगार खे मिलंदो। ॿी हिकु तमामु अहम ॻाल्हि जेका कई असांजे रज़ामन साहब त हिन में फर्टिलाइज़र जो जेको असां कयूं था जेको भाण वग़ैरह खे ॾियूं था कीमियाई भाण जंहिंमें यूरिया जो तमामु घणो असां वटि इस्तेमालु थिए थो छो त छाकाणि त असां वटि जेको DAP आहे उनजो अघु तमामु घणो आहे या असां पोटाश जो इस्तेमालु असां वटि अघ खां वधीक अवेयरनेस जेका आहे न उहा उनजी लेक आहे माना आबादगार खे घुरिजे त उहो माना अवेयरनेस हासिलु करे पंहिंजी मैनेजमेंट थो करे त उहो क्रॉप न्यूट्रिशन ते सोचे उन ते खोराक उनजो सलाह वठे कंहिंखां नथो वठे उहो पंहिंजे हिसाब सां जीअं हले थो नतीजे तौर इहो थो थिए थो इम्बेलेंस थी थो वञे न्यूट्रिएंट जेके बि आहिनि खोराक आमतौर ते इहो हूंदो आहे त जेको पोटाशियम सल्फेट जो इस्तेमालु जेको आहे त उन में सल्फर हुजण जे करे त उहो बीमारीअ खां माना बचाव करे सघे थो। पोटाशियम जेको आहे उहो बीमारियुनि खां बचाईंदो पोटाशियम जिन ज़मीननि में अची वई आहे रस्ट त उहो फौरी तौर ते यूरिया त बंदि करे छॾे पहिरीं फुर्सत में यूरिया विझंदो त उहा अञा उहा वधण जो चांसिस आहे। यूरिया या जेको स्प्रे तव्हांजी चयो मुख़्तलिफ़ दवाऊं जा नाला बि तव्हां ॿुधाया छा इहो स्प्रे सॼी ज़मीन में करे या जेको पेचिस में हीअ पहिरीं लॻंदी आहे पैचिस में माना टुकड़नि में लॻंदी आहे जेकॾहिं इहा लॻी आहे पैचिस में निशानियूं ज़ाहिर करे चुकी आहे इंसिडेंस वारे हुनमें स्टेज में जीअं त उहो पैचिस में दवा हणे ज़रूरी न आहे त सॼे खे हणे पर जेकॾहिं सॼे ज़मीन खे हणंदो त उहो बि प्रोटेक्शन आहे एक्स्ट्रा प्रोटेक्शन मिली वेंदो। तमामु सुठी ॻाल्हि असांजे दोस्तनि कई आबादगार भाइरो मुंहिंजे ख़्याल में तव्हां हिन जेका असां हिते डिस्कशन कईसीं या जेको बहस मुबाहिज़ो थियो इन मां तमामु सुठो लाभ हासिलु कंदा। वॾी महिरबानी।